नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे मोहरो का ख़बर ॾिंदारूं। पीपी शहीद भुट्टो पारां मोहरो में शहीद शाहनवाज़ भुट्टो जी 50वीं वरसी मल्हाई वई, जंहिं में अॻवान रहीम बख़्श खोसो, ख़ालिद हुसैन खोसो, मोहम्मद साले चांडियो समेत सियासी समाजी धुरियुनि शहीद भुट्टो जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवान चयो त शहीद शाहनवाज़ भुट्टो खे हिकु साज़िश तहत ज़हर ॾियारे शहीद करायो हो। शहीद शाहनवाज़ भुट्टो पंहिंजे कारकुननि लाइ ज़वाल कुर्बानियूं ॾिनियूं ऐं जला वतन रहंदे मुल्क ऐं क़ौम ऐं कारकुननि जी बहितरी लाइ जदोजहद कई। हिन जी अवाम ऐं कारकुननि सां मोहबत हुई, पर इहा ॻाल्हि भुट्टो ख़ानदान जे दुश्मन जे पसंदि न आई, जिन साज़िश करे हिन खे शहीद करायो। हिन चयो त मौजूदा वक़्त भुट्टो ख़ानदान जा चश्मे चिराग जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, बीबी फातिमा भुट्टो आहे, जेके भुट्टो ख़ानदान जा असुल वारिस आहिनि। मोहतरमा गनवा भुट्टो पार्टी जी क़यादत करे पंहिंजे वर शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे मिशन खे अॻिते वधाईंदे अवाम ऐं कारकुननि लाइ हक़ीक़ी जदोजहद करे रही आहे। वक़्तु परे नाहे जो पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जी हुकूमत ईंदी, जेका असल अवामी हुकूमत हूंदी। हिन खां अॻु शहीद भुट्टो अॻवाननि कारकुननि सियासी समाजी अॻवाननि पारां शहीद शाहनवाज़ भुट्टो खे एहसाले सवाब पहुचाइण लाइ कुल पढ़ी दुआ घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।